बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां ख़्वाहिश जे ते गुफ़्तगू कंदासूं। सो अर्ज़ ख़िदमत आहे त जेका ख़्वाहिश आहे इहा पैदावार ख़्याल जी आहे ऐं ख़्याल जेको आहे इहा ख़्याल पैदावार आहे इरादे जी। सो जेका ख़्वाहिश आहे उन जे लाइ बुज़ुर्गान दीन फ़रमाइनि था, हज़रत रईस अमरोही साहब फ़रमाइनि था त जेको शख़्स ख़्वाहिश खे पाले थो उहो मुराक़बे में कामयाबु नथो वञे। वरी डॉक्टर डलहौज़ी साहब फ़रमाइनि था त हीउ इंसान पंहिंजे रुमूज़ खे हासिलु करे सघे थो, पर उन में रुकावट जेका आहे ख़्वाहिश आहे। वरी क़ुरान मजीद में अल्लाह ताला फ़रमाए थो वनहन नफ़्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत फ़हियल मअवा। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह वरी फ़रमाइनि था त जेकॾहिं तालिब हक़ चाहे थो तसव्वुफ़ जी राह खे तइ कयां ऐं मंज़िल मक़सूद ते पहुचां ऐं पंहिंजे रूह खे पंहिंजे मक़ाम ते पहुचायां त उन में वॾे में वॾी जेका रुकावट आहे उहा ख़्वाहिश आहे। ऐं हज़रत गौतम बुद्ध फ़रमाइनि था त उहो जॾहिं ख़ामोश वेठा हुया हिकिड़ी जाइ ते त उन खां कंहिं अची सुवालु कयो त हे बुद्ध तूं एतिरो ख़ामोश छो आहे? तो वो हज़रत गौतम बुद्ध फ़रमाइनि था त मूं ख्वाहिश के छॾियो आहे, तॾहिं मां ठहरा हुआ पानी बन गया हूँ, पानी की तरह बन गया हूँ। सो अर्ज़ु इहो आहे त ज़िक्र फ़िक्र जूं जेके लज़तूं आहिनि उहो माणे बि उहो ई सघे थो जेको ख्वाहिश खे छॾे थो। जेकॾहिं इंसानु ख्वाहिश जे लज़तुनि में गुम थींदो रहे थो त उहो रूह जे लज़तुनि खां परे थींदो ई वञे थो। अल्लाह ताला ऐं बंदे जे विच में जेकॾहिं को पर्दो आहे त उहो ख्वाहिश जो ई आहे। जेको इंसानु इन ख्वाहिश जे पर्दे खे हटाए थो त उहो ई इंसानु रूह जी मंज़िल खे हासिलु करे सघे थो। ऐं जीअं मिसाल वठो, हिकु ओभर जी तरफ़ रस्तो वञे थो उहो आहे रूह जो मिसाल तौरु, वरी जेको मग़रिब जी तरफ़ वञे थो उहो आहे ख्वाहिश जो। हाणे जेकॾहिं को शख़्स ख्वाहिश जे रस्ते ते हले थो त उहो मग़रिब जी तरफ़ वेंदो, मशरिक़ जी तरफ़ कॾहिं बि न वञी सघंदो। सो हीउ इंसानु जेको आहे इहो अल्लाह ताला जो नाइबु आहे। हिन जे अंदरि अल्लाह ताला अस्माए कुल जो इल्मु रखियो आहे, हिन जे अंदरि वॾियूं ख़ूबियूं रखियूं अथई। हीउ इंसानु हर मंज़िल खे पाए सघे थो, पर इन में जेका हर मंज़िल खे पहुचण जे लाइ जेका रुकावट बणिजे थी उहा ख्वाहिश ई आहे। सो बुज़ुर्गान दीन जेके पंहिंजे तालिबनि जी पंहिंजो इस्लाह फ़रमाईंदा आहिनि त उहे बुज़ुर्गान दीन जेको आहे पंहिंजे तालिबनि खे फ़रमाइनि था त तव्हांजो मन जेकॾहिं चाहे त मूंखे हीअ शइ ॾियो, तव्हां उनजो उबतड़ करे वठो। जॾहिं तव्हां इन तरीक़े सां कंदव त हली हली तव्हांजे अंदरि जेको ख्वाहिश जी जेका पंहिंजो जेका ख्वाहिश जी तव्हांजे अंदरि जुज़ मौजूदु आहे उहा ख़तमु थी वेंदी। हली हली करे उहो तव्हांजे अंदरां उहा शइ निकिरी वेंदी। जॾहिं तव्हां ख्वाहिश ते क़ाबू पाए वठंदव नी त उन खां पोइ तव्हांखे ज़िक्र फ़िक्र फ़ाइदो ॾियणु शुरू कंदो। अगरि तव्हां ख्वाहिश खे रखो था पाण वटि त उनजो फ़ाइदो ज़िक्र फ़िक्र जो कोई बि न थींदो, मुराक़बे जो बि कोई फ़ाइदो न थींदो। असांजा मुर्शिद करीम पंहिंजे किताब में फ़रमाइनि था त जेकॾहिं तव्हां ख्वाहिश खे पंहिंजे मन में रखो था वरी इबादत कयो था, उनजो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो ढेर जे मथां अतुर खे हारियो था, उहो ख़ुशबू पैदा न कंदो। सो आख़िर में दुआ आहे अल्लाह ताला में असांखे हिमत ॾे हिन ख्वाहिश खे सम्झण जी, उन खां पोइ छॾण जी।